खिपरे में ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। क़ाज़ी ॻोठ में ॿिनि नींगरनि सां बदफ़ैली वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। केस में दरिया ख़ान, मोहम्मद ख़ान, दीन मोहम्मद, मोहम्मद रहीम, यूसुफ ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो आहे। जिन नाज़रीन असां हाणे जॉइन कयो आहे, ब्रेकिंग न्यूज़ आहे, तव्हां सां शेयर कयूं पिया। खिपरे मां क़ाज़ी ॻोठ में ॿिनि नींगरनि सां बदफ़ैलीअ वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। गुज़िरियल राति जवाबदारनि ॿिनि नींगरनि सां बदफ़ैली वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल कई हुई। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। ॿिनि नींगरनि सां बदफ़ैली वारे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। इन वारे सां तफ़सील मालूम कंदासीं। खिपरे मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर असद शाह असां सां लाइन ते मौजूद आहे। असद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल अली वर्मा, खिपरो जो ॻोठ आहे क़ाज़ी ॻोठ, जिते गुज़िरियल राति 8 जवाबदारनि पारां ॿिनि नींगरनि जंहिं हिकु मुनवर जो ज़फ़र सोलंकी जिन सां जिनसी ज़्यादती करे उन्हनि जी वीडियो करे उहा सोशल मीडिया ते वायरल कई वई हुई, जंहिंजो अॼु खिपरो थाणे ते छोकिरनि जे मामे गुलाम रसूल जे फरियाद ते 8 जवाबदारनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। जवाबदार जेके आहिनि उन्हनि में दरिया ख़ान, मोहम्मद ख़ान, दीन मोहम्मद, मोहम्मद रहीम, यूसुफ ऐं ॿिया शामिल आहिनि। खिपरो पुलिस जे चवणु आहे त केस दाख़िल करे छॾियो आहे। जवाबदारनि जे गिरफ़्तारी जे लाइ छापा हणूं था, उन्हनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। जॾहिं ज़रियनि खां मालूम थियो आहे त पुलिस 3 माण्हू जेके आहिनि उहे हिरासत में वठी छॾिया आहिनि। वॾी महिरबानी असद, हिन वारे सां अपडेट करण जे लाइ।